मंसूर खान अवां मूंखे अॼो को ॾींहुं ऐं अॼो की राति जी मोहलत ॾियो। अच्छा तव्हांखे मोहलत ॾियो त जी तव्हां सुकून सां जाबिर वारनि खे हितां भॼाए छॾियो, इएं न करम खान। हाणे तव्हां उन माण्हू जो साथ निभायो पिया जेको इंसान न बल्कि हैवान आहे। ठीकु आहे करम खान, जेकॾहिं तव्हां ॻाल्हियूं करणु चाहियो था त असां तयारु आहियूं, पर शर्त हिकिड़ो आहे त जेकॾहिं इहो जाबिर मुजरिम साबित थियो त हुनजो सिर वठी तव्हां ई पंहिंजे हथनि सां मुंहिंजे हवाले कंदो। वाह सकूल उहो माण्हू वणंदो आहे जो वॻियुनि खां टिगल हुजे या उन्हनि खां कमज़ोर हुजे। नई तकबर खान असां खां टिगल आहे न असां खां कमज़ोर आहे, पोइ उहो असां कूड़ वणंदो। सुर तव्हांजो अंदाज़ो छा थो चए? सुर तव्हांखे त ते अठाणा शक आहे, पर मूंखे पूरो सोराना जो सोराना पका त इहो कमु शेरल वारनि जो ई आहे, छो त हिननि खां सवाइ इहो को ॿियो कमु करे ई नथो सघे। तॾहिं त चवंदो आहे त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न थींदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेरी जी न्यू ऐं ज़बरदस्त अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। दोस्तों इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो ऐं वीडियो खे मुकमल ॾिसंदा ताकि तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अचे। त हलूं था अपडेट जी तरफ़। तव्हां दोस्तनि ॿारनि खे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वेरी में बहितरीनु रुख अची चुका आहिनि दोस्तों। जीअं त सिकूअ जे पीउ माउ खे जेको आहे त मुराद ऐं जेको आहे त शेरल भॼाए छॾियो आहे ऐं जेको आहे त हैदर वारनि ते तशदुद करे ऐं उन्हनि खे जेको आहे त घर मां कढी ऐं कंहिं महफ़ूज़ हंध ते मोकिले छॾियो आहे दोस्तों। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तों त इहो शक सांवल जो जेको आहे त 100% जेको आहे त मुराद ऐं शेरल मथां ईंदो दोस्तों, छो त उन्हनि जी हरकत थी सघे थी सांवल सम्झंदो दोस्तों। ऐं ॿिए पासे मंसूर खान ऐं चाकर खान मिली करे जेको आहे त करम खान ते ज़ोर रखंदा त जाबिर खे हुन पनाह ॾिनी आहे दोस्तों। जाबिर जेको आहे त करम खान वटि आहे ऐं करम खान जेको आहे त हुनखे वापसि करणु नथो चाहे ऐं चाकर खान खे इहो चयो आहे करम खान जेकॾहिं तव्हां जेको मूं ते ज़ोर रखो था जाबिर ऐं क़ासिम खे आज़ादु करण जे लाइ, त पोइ मां तव्हां सां इहो वाइदो नथो करे सघां त मां उन्हनि जो हथु तव्हांजे हथ में ॾींदुसि, बाक़ी उन्हनि खे मां वाट ॾींदुसि निकिरण जी ऐं पोइ तव्हांखे आगाह कंदुसि। मां उन्हनि खे कहिड़ी वाट थो ॾियां इहो बि तव्हांखे कोन ॿुधाईंदुसि, इहो बि तव्हांखे पाण खे सिलेक्ट करणु पवंदो त करम खान जेको आहे त कहिड़ी वाट सां उन्हनि खे जेको आहे त छॾे ॾिनो आहे। बहरहाल मां उन्हनि मां जेको आहे त हथु कढंदुसि ऐं तव्हांखे जेको आहे त इंफॉर्म कंदुसि त हीअ जेको आहे त माण्हुनि मां हथ कढिया आहिनि। हाणे हुननि खे ॻोल्हणु ऐं हुननि जे पोयां लॻणु तव्हांजी उहा हूंदी कोशिशि ऐं तव्हांखे ॻोल्हणा पवंदा। करम खान ऐं चाकर खान हुनखे चयो आहे त जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे त पोइ उन्हनि मां तोखे तमामु जल्द हथु कढणो पवंदो, पोइ जेको आहे त मां ॼाणा ऐं जाबिर ऐं क़ासिम ॼाणनि। माना जाबिर ऐं क़ासिम खे जेको आहे त हाणे कॾहिं बि माफ़ु न कंदा दोस्तों। ऐं ॿिए पासे सिकू जेको आहे त अकबर खान वटि आहे दोस्तों। त इहा तव्हांखे ॿिए वीडियो में अपडेट ॾींदासीं दोस्तों। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे वणी हूंदी। वीडियो वणे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।